मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सरापन अणतोरियो घामियो। अॼु स्टेज ते वेठल असांजी भेण असांजी मानवारी मैडम नूर रज़ा शाह, साईं नूर चाकराणी साहिब, साईं जामी चांडियो साहिब, अजी मैडम ससी पलीजो, ऐं हिन जेको मूं शेर पढ़ियो मोहब्बत पाए मन में, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सां जेका हिननि जी मोहब्बत आहे, जीअं ई डॉक्टर इसहाक़ समेजो चेयरमैन साहिबु ऐं अहिड़ो ई सुहिणो डॉक्टर एहसान दानिश साहिबु हिन पंहिंजे टेन्यूअर में जेके हिन जी कोऑर्डिनेशन सां जेको सिंधी ॿोली बाख्तियार इदारो आहे उन ई खे अॻु में बि केतिरा ई आया चेयरमैन सेक्रेटरी आया, पर हिननि सुहिणनि जेको हिन इदारे खे मथे खयो आहे सो हिननि खे बि सलाम। अहिड़ा ई हेठि वेठल असांजी सिंध जा क्रीम असांजूं अदियूं, अस्सलाम वालेकुम। जीअं त साईं डॉक्टर समेज साहिब ऐं साईं सेक्रेटरी असांजे एहसान दानिश साहिब चयो त सिंधी अदबी संगत ख़ासि तौर ते ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे 50 साल थिया आहिनि, अञा बि 4 साल वधीक 54 साल में हले पई। त हुनजो असुलु जेको मोटो ऐं मक़सदु आहे उहो सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे लाइ कमु करे पई। जॾहिं ज़िया जो दौरु हुयो त हुन खे कंहिं ॿुधायो त जेको आहे हिते हिकिड़ो त कॉम्परस तंज़ीम जेको आहे जीअं सिंध आहे, पर ॿिए नंबर ते जेको आहे उहा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन अथव, इहा बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे, इन ई ते पाबंदी मढ़ियो। त हुन उन ई टाइम ते सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ते पाबंदी मढ़ी। उहा 12 साल ताईं पाबंदी हुई, लेकिन तव्हां जहिड़ा साञहवंदव शऊर रखंदड़ साथी सिगा खे क़ाइम ऐं दाइम रखंदा आया। जॾहिं वरी 1988 में पीपल्स पार्टी जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आई त उहा पाबंदी वरी लथी ऐं उहा जेको आहे सो लहण खां पोइ बि पंहिंजी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हले पई। जॾहिं कालाबाग डैम जो थियो त पहिरियों ई सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हुई, मोर में कन्वेंशन हुयो, उन ई में पहिरियों दफ़ो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कालाबाग डैम जे लाइ आवाज़ु उथारियो। उहो क्रेडिट बि सिंध ग्रेजुएट खे वञे पियो ऐं उन ई खां पोइ ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि पोइ जेको आहे सो मथे आयूं। हाणे असुलु ॻाल्हि मुख़्तसिर इहो आहे त असां जीअं जेको आहे सो साईं वारनि अॻु में जेको प्रोग्राम रखियो उन में बि असां आयासीं ऐं हाणे बि जेको डॉक्टर सुलेमान शेख साहिब बि ख़ासि तौर ते असांखे जेको पैगाम ॾिनो त असां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिंधी ॿोली सां हीअ जेको मुहिम आहे, हीअ जेका तहरीक आहे, इहा 1 फरवरी खां वठी 23 फरवरी पर सॼो महीनो असांजूं 107 ब्रांचूं आहिनि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में, इस्लामाबाद, लाहौर ऐं पूरी ऑल ओवर सिंध में। इहा हिननि भरपूर मुहिम में शामिलु हूंदासीं ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते हर डिस्ट्रिक्ट लेवल ते असांजो इहो प्रोग्राम आहे त असां डिवीज़न खां डिस्ट्रिक्ट ऐं जेको आहे डिस्ट्रिक्ट इंज़ाना उन में ज़िले काउंसिल जा चेयरमैन हुजे, डिप्टी कमिश्नर हुजे, उन ई खे शामिलु करे असां डिस्ट्रिक्ट लेवल ते बि हीअ क़ौमी ॿोली जी जेको मुहिम आहे इहा हलाईंदासीं। इन साईं जेको आहे सो ॻाजनि सां सिगा सिक समुंड जो उल्फत जो आवाज़ सुजागी जो साज गूंजे सारी सिंध में। साथ सलामत, सिंध सलामत, सिगा सलामत। वॾी महिरबानी।